नसीराबाद में बिजली जी हथरादु लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाज कयो वियो। यूसुफ खोसे, मोहम्मद असलम शेख, चौबान सियाल ऐं ॿियनि जी अॻवानी में सेबको मलदारनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुजाहिरो करे नारेबाज़ी कई वई। हुननि चयो त लाइन सुपरिटेंडेंट अल्ताफ़ मौर्य ऐं लाइनमैन शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में बिजली जे ट्रांसफार्मर जूं लिंकूं लाहे छॾनि था। हुननि चयो त सख़्त गर्मी में अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त राशि सेबको मुलाज़िमनि खे हटाए शहर बचायो वञे। ॿी सूरत में एसी सेबको लाड़कानी ऑफिस अॻियां धरणो हली वेंदो।